इस्लामाबाद बजट खां अॻु बिजली सार्फिन ते 46 अरब 61 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी भार विधो वियो आहे। जून जे लाइ फ़ी यूनिट बिजली ₹1.90 महांगी कई वई। रिपोर्ट मूजिबि नेपरा टिमाही एडजस्टमेंट में बिजली जी क़ीमत में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि जून जे लाइ फ़ी यूनिट बिजली ₹1.90 महांगी कई वई, जॾहिं त जुलाई ऐं अगस्त जे लाइ फ़ी यूनिट बिजली जी क़ीमत में 93 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सार्फिन खां इज़ाफ़ी वसूलियुनि जून खां अगस्त 2024 में कई वेंदियूं। इज़ाफ़ो हलंदड़ माली साल जे टिमाही एडजस्टमेंट में कयो वियो आहे। उन खां अॻु नेपरा बिजली जी क़ीमत में इज़ाफ़े जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणियो हो। यादि रहे त पहिरीं जून ते नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेपरा टिमाही एडजस्टमेंट जे मद में कराची समेत समूरे मुल्क में बिजली सार्फिन लाइ क़ीमतुनि में ₹3.76 फ़ी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी हुई। रिपोर्ट मूजिबि हलंदड़ महीने जून में 2 मुख़्तलिफ़ टिमाही एडजस्टमेंट गॾु थी वेंदियूं हुयूं, जंहिंसां बिजली जी फ़ी यूनिट वधि खां वधि क़ीमत ₹65 ताईं पहुची सघे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।